रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 23 एक्सरसाइज नंबर 5.3 मश्क 5.3 पार्ट 5 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार वारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.3 जा पहिरियां 2 सुवाल हल करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 3 नंबर क्वेश्चन सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त what should be added to 4x raised 4 plus 4x cube plus 17x square plus 8x plus 9 to make it perfect square। हाणे हिते पियो चए त 4x ते पावर 4 प्लस 4x ते पावर 3 प्लस 17x स्क्वायर प्लस 8x प्लस 9 में छा जोड़ कजे त पोइ ही परफेक्ट स्क्वायर थी वञे। ठीक है बारो, हाणे असांखे ही एक्सप्रेशन गिवन आहे त ही परफेक्ट स्क्वायर न आहे, असांखे इहो ॻोल्हणो पवंदो त हिन में छा जोड़ कजे त जीअं ही परफेक्ट स्क्वायर थी वञे। हाणे सपोज़ कयो त कीअं, हाणे ॾिसो जेकॾहिं मूं वटि ही नंबर आहे 15 त छा ही परफेक्ट स्क्वायर आहे। हाणे उहो कीअं, अहिड़ा कहिड़ा ॿ नंबर आहिनि जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे ही परफेक्ट स्क्वायर थी मिले, न ही न आहे। ॾिसूं कीअं, 33 9 4 चौं 16, ही 16 जे वेझो आहे पर 16 मुकमल न आहे, माना हिन में छा जोड़ कयूं, जॾहिं असां हिन में हिकु जोड़ कंदासीं पोइ ही छा थींदो, परफेक्ट स्क्वायर थींदो। ठीकु आहे ॿारो, हाणे इहो कीअं असांखे मालूम थिए हा। हाणे जेकॾहिं असां हिन जा जुज़ा कढूं आहे पोइ बि असांखे ख़बर पइजी वञे हा, ऐं जेकॾहिं असां वरी हिन खे डिवीजन मेथड जे थ्रू फाइंड आउट करियूं हा इहो, पोइ बि असांखे इहा ॻाल्हि ख़बर पइजी वञे हा। अहिड़े तरीक़े सां असां हिन सम खे डिवीजन मेथड जे थ्रू सिंप्लीफाई करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो, उन खां बाद में असां मालूम कंदासीं त हिन में छा जोड़ कजे त ही एक्सप्रेशन परफेक्ट स्क्वायर थी वञे। त पोइ हाणे असां उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका एक्सप्रेशन असांखे गिवन आहे उहा असां लिखी वेंदासीं। हाणे उहा असां वटि आहे त इज़ इक्वल टू 4x रेज़्ड 4 प्लस 4x क्यूब प्लस 17x स्क्वायर प्लस 8x प्लस 9। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते हिन खे छा कंदासीं, असां हिन जो डिवीजन मेथड जे थ्रू स्क्वायर रूट फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं। त पोइ हाणे कीअं कयूं, असां हिन खे डिवीजन मेथड वारे नमूने सां पुट करे वेंदासीं इनसाइड। ठीकु आहे ॿारो, ॾिसो ॿारो, हाणे असां हिते छा कंदासीं, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे 4x स्क्वायर ॾिए। अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे 4x रेज़्ड 4 ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे त 2x स्क्वायर। त पोइ हाणे असां उहो पहिरियां जवाब में हिते पुट करे वेंदासीं त 2x स्क्वायर, साॻे तरीक़े सां हिते 2x स्क्वायर, हेठि बि रखंदासीं हिते 2x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, हाणे जॾहिं मां 2x स्क्वायर खे 2x स्क्वायर सां ज़र्ब कयो जवाब मूंखे छा मिलियो, जवाब मूंखे मिलियो 4x रेज़्ड 4। हाणे असां हिते छा कंदासीं, सभ खां पहिरियां हिते असां निशानियूं बदिलाए वेंदासीं, हिते थी वई माइनस जी साइन। त पोइ हाणे छा कंदासीं, हिते 4x रेज़्ड 4 4x रेज़्ड 4 में ख़तमु थी वियो। बाक़ी जेका रिमेनिंग एक्सप्रेशन आहे असां लाइ उहा हेठि रखंदासीं। हिते थी वेंदो 4x क्यूब प्लस 17x स्क्वायर प्लस 8x प्लस 9। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ऐं हिन साइड असां हिननि खे जोड़ करे छॾींदासीं, थी वेंदो 4x स्क्वायर। हाणे तवजो ॾियो, हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां 4x स्क्वायर सां ज़र्ब कयां त मूंखे 4x क्यूब ॾिए। जी हा बिल्कुलु उहो आहे, उहो असां वटि आहे छा, x आहे। त पोइ हाणे छा कंदासीं, त पहिरियां असां हिते प्लस x ॾींदासीं मथे जवाब में, हिते रखंदासीं त प्लस x, हेठि बि रखी ईंदासीं प्लस x। ॾिसो ॿारो, जॾहिं मूं x खे ज़र्ब कयो 4x स्क्वायर सां जवाब मूंखे मिलियो 4x क्यूब। त पोइ उहो मां हिते पुट करे थो वञा। साॻे तरीक़े सां हिते ईंदासीं प्लस, जॾहिं मां x खे ज़र्ब कयो x सां जवाब मूंखे मिलियो x स्क्वायर। सही आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं, सभ खां पहिरियां हिते निशानियूं बदिलाए वेंदासीं, जिते प्लस आहे उते माइनस, हिते थी वई माइनस, हिते थी वई माइनस। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे 4x क्यूब में ख़तमु थी वियो, हिन में ख़तमु थी वियो। हिते आहे घणो 17x स्क्वायर, हिते घणो आहे, हिते आहे x स्क्वायर, हीअ आहे माइनस जो। जॾहिं असां हिन ॿिन्ही खे जोड़ कयोसीं जवाब मूंखे मिलियो त 16x स्क्वायर प्लस 8x प्लस 9। ऐं हेॾे छा थींदो, हिते थींदो त 4x स्क्वायर प्लस 2x। ठीकु आहे ॿारो, ॾिसो ॿारो तवजो ॾियो, हाणे हिते मां 4x स्क्वायर सां छा ज़र्ब कयां त मूंखे 16x स्क्वायर मिले।
त पोइ हाणे हिते मां 4 ज़रब करे वेंदासीं त पोइ मां हिते लिखंदुसि +4 हेठि बि ॾींदासीं त 4 जेको ज़रब करे वेंदासीं प्लस जो 4 त उहो जवाब में मां हिते लिखी छॾींदुसि। ठीकु आहे ॿारो, जॾहिं मूं 4 खे ज़रब कयो त 4x² सां जवाब मूंखे छा मिलंदो? जवाब मिलंदो मूंखे 16x²। साॻी तरीक़े सां जॾहिं मूं 4 खे ज़रब कयो 2x सां जवाब मूंखे छा मिलियो? 8x। त पोइ हिते रखंदुसि +8x। लास्ट में असां वटि हाणे छा बचियो आहे? हिते पियो असां वटि 4 त 4 चऊं 16 त पोइ हिते मां लिखंदुसि त +16। हाणे हिते असीं छा कंदासीं? सभ खां पहिरियां वारो निशानियूं बदिलाए वेंदासीं। जिते प्लस आहे हुते माइनस, त हिते बि थी वई माइनस, हिते बि माइनस, हिते बि माइनस। अहिड़े तरीक़े सां हाणे छा थींदो? हिते 16x², 16x² में ख़तमु थी वियो, 8x 8x में ख़तमु थी विया। हाणे मथे पियो आहे घणो? मथे पियो आहे प्लस जो 9, हेठि पियो आहे माइनस जो 16। जॾहिं असां हिननि खे जोड़ कंदासीं जवाब असांखे छा मिलंदो? माइनस जो 7। ठीकु आहे ॿारो, ॾिसो ॿारो, हाणे हिते तव्हांखे छा नज़र अची रहियो आहे त हिते आहे 9, हिते जेकॾहिं 16 हुजे हा त पोइ हिते असां वटि पाछी जेको आहे उहो छा बचे आहे? हिते ॿुड़ी बचे हा। हींअर पाछी छा बचो आहे? माइनस जो 7। ठीकु आहे ॿारो, जॾहिं असां हिन एक्सप्रेशन में छा जोड़ कंदासीं त पोइ ही परफेक्ट स्क्वायर थी वेंदी, प्लस जो 7 जोड़ कंदासीं। ठीकु आहे ॿारो, त पोइ जवाबु अची वेंदो +7। इहो थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे हीअ असां वटि चोथों नंबर क्वेश्चन आहे, इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हींअर असां वटि 5 नंबर क्वेश्चन आहे। फॉर वॉट वैल्यू ऑफ m 9x⁴ + 12x³ + 34x² + mx + 25 विल बी द परफेक्ट स्क्वायर। चए थो त m जी कहिड़ी वैल्यू जे लाइ हीअ जेका असांखे एक्सप्रेशन गिवन आहे परफेक्ट स्क्वायर थी वेंदी। हाणे हिते ॾिसो न, हिते mx पियल आहे न, हिते m जी छा वैल्यू पुट कयूं त ही एक्सप्रेशन परफेक्ट स्क्वायर थी वञे। ठीकु आहे ॿारो, हाणे उहा m जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका असांखे एक्सप्रेशन गिवन आहे उहा लिखी था वञूं। असां वटि उहा आहे त 9x⁴ + 12x³ + 34x² + mx + 25। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असांखे छा करिणो आहे? असांखे हिन जो डिवीजन मेथड जे थ्रू परफेक्ट स्क्वायर फाइंड आउट करिणो आहे। पोइ असां हुते ॾिसंदासीं त परफेक्ट स्क्वायर जो निकिरे थो या नथो निकिरे। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं नथो निकिरे त पोइ छाजे लाइ नथो निकिरे? त पोइ जीअं असां हुते हिन m जी वैल्यू फाइंड आउट करे वठूं, त पोइ असां हाणे उन जे लाइ असीं छा कंदासीं? हिन एक्सप्रेशन खे खणी डिवीजन मेथड फाइंड आउट करण वारे नमूने सां रखी वेंदासीं। ठीकु आहे ॿारो, ॾिसो ॿारो, हाणे तवजो ॾियो। हाणे असां हिते छा कंदासीं? 9x⁴ ते टेबल पढ़ंदासीं। ॾिसो, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब करियां त मूंखे 9x⁴ ॾे। जी हा, बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे 3x²। त पोइ मां हाणे हिते छा कंदुसि त 3x² खे मथे रखी ईंदुसि, त हिते थींदो त 3x², हेठि बि थींदो 3x²। जॾहिं मूं 3x² खे 3x² सां ज़रब कयो त मूंखे जवाबु मिलियो 9x⁴। ठीकु आहे ॿारो, अहिड़े नमूने सां हाणे छा कंदासीं? सभ खां पहिरियां असां हिते निशानी बदिलाए वेंदासीं। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे हिते छा थियो त 9x⁴ में ख़तमु थी वियो। ठीकु आहे ॿारो, ऐं हाणे असां हिते छा कंदासीं? हिन साइड त हिननि खे जोड़ करे छॾींदासीं, थींदो त 6x²। ठीकु आहे ॿारो, बाक़ी हिन साइड जेका रिमेनिंग एक्सप्रेशन आहे असां उहा हेठि रखंदासीं। त पोइ इहो थींदो त 12x³ + 34x² + mx + 25। सही आहे ॿारो, हाणे हिते तवजो ॾियो। हाणे हिते घणो पियो आहे? 6x²। 6x² सां मां छा ज़रब कयां? मूंखे 12x³ ॾे। त पोइ हाणे असां हिते हिन सां 2x ज़रब करे ईंदासीं। त पोइ हिते ईंदासीं +2x, हेठि बि रखंदासीं +2x, असां जवाब में पुट करे ईंदासीं त 2x। सही आहे ॿारो, जॾहिं मूं 2x खे ज़रब कयो 6x² सां जवाबु मूंखे मिलियो 12x³। जॾहिं मूं 2x खे 2x सां ज़रब कयो जवाबु मूंखे मिलियो 4x²। त पोइ हिते रखंदुसि +4x²। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे पहिरियां असां हिते निशानियूं बदिलाए वेंदासीं। हिते बि थींदी माइनस जी निशानी, हिते बि थी वई माइनस जी निशानी। सही आहे ॿारो, 12x³ में ख़तमु थी वियो।
जॾहिं असां 34x² में -4x² जोड़ कंदासीं त पोइ जवाब छा ईंदो? जवाब असांखे मिलंदो त 3x²। त पोइ हिते रखियोसीं 3x² प्लस mx प्लस 25। ऐं इन साइड हिते छा थी वेंदो? असां जोड़ करे छॾींदासीं हिननि खे। हिते थी वेंदो त 6x² प्लस 4x। ठीकु आहे ॿारो? ॾिसो ॿारो, हाणे हिते असां 6x² सां छा ज़रब कयूं त असांखे 3x² ॾे, उहो आहे असां वटि 5। त पोइ हिते असां रखी ईंदासीं जवाब में +5। हिते थी वेंदो त +5, हेठि थी वेंदो +5। ठीकु आहे ॿारो? जॾहिं मां 5 खे ज़रब कयो 6x² सां त जवाब मिलियो 3x²। साॻिए तरीक़े सां जॾहिं मां 5 खे ज़रब कयो 4x सां जवाब मिलियो असांखे +20x। सही आहे ॿारो? जॾहिं मूं 5 खे ज़रब कयो 5 सां जवाब मूंखे मिलियो +25। हाणे सही आहे हिते? ठीकु आहे ॿारो। हाणे हिते असीं छा कंदासीं? सभ खां पहिरियां हिते निशानी बदिलाए वेंदासीं। हिते थी वई माइनस, हिते थी वई माइनस, हिते थी वई माइनस। ॿारो हाणे तवजो ॾियो त 3x² में ख़तमु थी वियो। हीअ 25 इन्हनि 25 में ख़तमु थी विया। बाक़ी हाणे हिते असां वटि छा बचियो? हिते असां वटि बचे पियो त mx ऐं हिते लिखियलु आहे त 20x। हाणे हिते पाछी बचियो ॿुड़ी ऐं हिते बि पाछी बचियो ॿुड़ी। हाणे हिते तवजो ॾियो त असां हिनखे पुट करे वेंदासीं त mx माइनस आहे न, mx माइनस 20x इज़ इक्वल टू 0। त पोइ हाणे असां लिखंदासीं त mx इज़ इक्वल टू 20x। हाणे पोइ असांखे m जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे त m इज़ इक्वल टू 20x/x। त हीअ मथियों x हेठि x में ख़तमु थी वियो त m जी वैल्यू असांखे छा मिली? उहा मिली 20। पर हाणे ॾिसो, हीअ त मां तव्हांखे हिकु सिस्टमेटिक मेथड ॿुधाए छॾियो जंहिंजे थ्रू असां m जी वैल्यू फाइंड आउट कई। पर असल में हिते बि वाज़े लॻो पियो आहे। जॾहिं हिते m जी वैल्यू जेका आहे उहा अगरि 20 पहले हुजे हा त हिते सम सॉल्व थी वञे हा। हिते असां ॾिसी करे ॿुधाए था सघूं त m जी वैल्यू जेकॾहिं 20 हुजे हा त पोइ हीअ परफेक्ट स्क्वायर थी वञे हा। पर हिते असां m जी वैल्यू फाइंड आउट करे वरिती आहे। यानी असांखे जवाब छा मिलियो? m इज़ इक्वल टू 20। हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला वाही।